हाँ, ख़ासि तौर ते जेका स्टेज 2 खां स्टेज 3 वारा कैंसर जा मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ अलाह जे तरफ़ां अलाह जी महिरबानी सां इहा ख़ुशख़बरी आहे सही त तमामु घटि ख़र्च में जेके कैंसर जो इलाजु जेको केमोथेरापी या थिए थी रेडियोथेरापी या इन्हनि जो हिकिड़ो डोज़ लाखों रुपयनि जो आहे। हाँ सही ॻाल्हि आहे। कुझु असांखे पंहिंजे रिसोर्सिस खां ख़बर पई आहे त तव्हां कुझु मेडिकल ते बि कमु कयो पिया ऐं कुझु का तव्हां दरियाफ़्त बि कयो आहे हिकिड़ो। तव्हांखे किथां ख़बर पई? ॻाल्हि सची आहे। ॻाल्हि सची आहे त मां चाहींदुसि त तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त इहो कीअं मतिलबु हेॾो वॾी रिसर्च तव्हां कई? मतिलबु हा, रिसर्च कई आहे काफ़ी सालनि खां पोइ। हिकिड़ो मूं आम हिकिड़ो सप्लीमेंट आहे, मेडिसन नथा चई सघूं हुनखे। सही। उहो सप्लीमेंट मूं जीअं चांहि आहे न, जीअं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो लिक्विड मूं तयारु कयो आहे जेको बॉडी में हर क़िस्म जी कैंसर जो इलाजु कंदो। हर क़िस्म जे कैंसर जो इलाजु? हा, ख़ासि तौर ते जेका स्टेज 2 खां स्टेज 3 वारा कैंसर जा मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ अलाह जे तरफ़ां अलाह जी महिरबानी सां इहा ख़ुशख़बरी आहे सही त तमामु घटि ख़र्च में जेके कैंसर जो इलाजु जेको केमोथेरापी या थिए थी रेडियोथेरापी या इन्हनि जो हिकिड़ो डोज़ लाखों रुपयनि जो आहे। हाँ सही ॻाल्हि आहे। सम्झो न? त हीअ जेका हिकिड़ी चांहि खणी चइजो चांहि, त उहो नेराणे हिकिड़ी चांहि पीअणी आहे ऐं वरी राति जो पीअणी आहे। 3-4 महीना पीअंदा इनशा अल्लाह ताला त उन्हनि मरीज़नि खे शफ़ायाबी मिलंदी। ट्रायल बेस ते असां फ्री में माण्हुनि जो तमामु घणनि जो इलाजु कयो आहे। अच्छा, कयो आहे ऐं असांखे पॉज़िटिव मतिलबु मिलिया रिज़ल्ट? उन मां असांखे 99% रिज़ल्ट पॉज़िटिव मिली आहे। वाह। हा, इहो मुंहिंजो हिकिड़ो पुराणो शौक़ु हो, मुंहिंजी रिसर्च हुई। छो जो असांजे फैमिली में हिकु ॿ अहिड़ो माण्हू आहे जिन जो कैंसर जे ज़रिए वफ़ात थी, कैंसर जे वजह सां उन्हनि जो इलाजु ॾाढो थियो, पर पोइ उहे लखें रुपया उन ज़माने में बि ख़र्चु करण खां पोइ इन मां हिकिड़ो त तकलीफ़ शदीद। सही। उन खां पोइ वरी उनजी ज़िंदगी बची न सघी। जेको वक़्तु माना कैंसर जे मर्ज़ में रहिया त माना तकलीफ़ में ई रहिया। सही। उन्हनि खे को आराम, चैन, सुकून, निंड, खिल, ख़ुशी उन्हनि जे माना जीअं रही ईअं सम्झो त जहिड़ा मोल हुआ। हाँ सही ॻाल्हि आहे। आख़िर वञी क़बर जे हवाले थिया। त कैंसर जे मरीज़ सां इहा थिए थी त मरण त हूअं ई बरहक आहे, सभु माण्हू मरंदा, असां तव्हां सभु हिकु ॾींहुं वञणा आहियूं। सही ॻाल्हि आहे। पर जेको माण्हू ज़िंदगी में रहे बि जेतिरा ॾींहं बि आहे त उहो माना सिहत सां रहे न, सुकून सां हुजे। त कैंसर जे मरीज़ खे सिहत सुकून नसीब नथो थिए। पर हाणे अलहमदुलिल्लाह कुझु मूं 60-70 बल्कि अञा मथे ई हूंदा उन्हनि माण्हुनि खे मूं हीअ दवा ॾिनी। मूं चयो त ॻाल्हि इहा आहे त हीअ चांहि आहे, हीअ तव्हां पीओ, ॿियो त हिन में का अहिड़ी का शइ जी आमेज़िश कोन्हे जो तव्हांखे तकलीफ़ ॾिए। सही। ऐं का बि हिन में अहिड़ी शइ कान्हे जेके तव्हां डॉक्टरी हवाले सां कोन जो साइड इफेक्ट हुजे। सही। हिकिड़ो सप्लीमेंट आहे, जीअं चांहि पीअंदा आहियूं, फूड आहे, हिकिड़ो लिक्विड आहे। उन्हनि मुंहिंजे चवण ते पीतो, मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयो, पोइ कुदरत वारे उन्हनि खे शफ़ायाब कयो, दुआऊं कनि पिया। इंशाअल्लाह हाणे इन शइ खे वधाईंदासीं त अवामुन्नास खे जेको थो। अच्छा, तमामु बहितरीनु। ऐं हिकिड़ी एक्सक्लूसिव आहे त कैंसर जे इलाज जे लाइ हिकिड़ी सप्लीमेंट आहे जेका मियां अज़हर हुसैन समूह साहिबु तयारु कई आहे। अच्छा, जेके पेशेंट्स आहिनि, छो जो हीउ वॾो हिकिड़ो सीरियस जेको आहे इशू आहे कैंसर, छा मां तव्हांजो नंबर या तव्हांजी सोशल मीडिया जी ID शेयर करे सघां थो उन पब्लिक सां जेके पेशेंट्स आहिनि जेके तव्हां सां राब्तो करे सघनि? सही ॻाल्हि इहा आहे त हीअ त ख़ैर जो कमु आहे। हा सही। ॾिसो, असांजी रोज़ी रोटी अलाह पाक ईअं खणी सम्झो त असांखे वॾा अमीर कबीर माण्हू न पियूं। सही। त बि रब पाक जी महिरबानी सां ख़ुशि खुरम ज़िंदगी गुज़ारियूं पिया पंहिंजी फैमिली सां। त हिते कमाइण मक़सदु कोन्हे, न त हीअ दवा मिसाली ॻाल्हि माण्हू जीअं पब्लिसिटी थींदी आहे ईअं थिए त माण्हू लखें करोड़े माण्हू सही ॻाल्हि आहे कमाए सघे थो। भई छोकी हीअ त फ़ी सबीलिल्लाह बि कोन्हे, पर उन में सिर्फ़ु एतिरो आहे जो जेको उन में इंग्रीडियंट्स आहिनि उन जी थी सघे थो असीं क़ीमत जेका था मुक़ररु करियूं, सो अञा सोची कोन्हे त उहा केतिरी कजे या छा कजे घटि। छो माण्हू ग़रीब आहिनि ॾाढा। हा एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। रिसोर्सिस तमामु घटि आहिनि। माण्हू घणा माण्हू त महांगी दवा रुॻो इन करे कोन था वठी सघनि त पैसा खीसे में कोन आहिनि। सही ॻाल्हि आहे। इन जे करे जेको माण्हू खे शफ़ायाबी नथी मिले। थी सघे थो असां अहिड़े क़िस्म जे पंहिंजो पेशेंट्स खे जेके असांखे पक थी वञे त हीअ पैसा नथा भरे सघनि, असां फ्री में ॾेई छॾियूं। सही। अहिड़ी ॻाल्हि कान्हे।
ऐं जेके पैसा भरे सघंदा उन्हनि खे असां चार्ज कंदासीं, पर एतिरी चार्ज कंदासीं जो हरूभरू खीसनि मां माण्हुनि जे पैसा कढणु मतिलबु न आहे। तमामु हीअ बहितरीनु। आख़िरत जी जेको ईअं सम्झो त खेती आहे वाह 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 ऐं वाह। रब पाक जेको उन जो समर असांखे ॾींदो ऐं असांजी नियतुनि ते असांखे ॾींदो। माण्हू ठीकु थींदा, माण्हू दुआऊं कंदा, माण्हुनि जी दिलि मां दुआऊं निकिरंदियूं, उनजो औलाद दुआ कंदो। ॿारनि में ख़ासि तौर ते कैंसर जो फैक्टर तमामु घणो थी पियो आहे अॼुकल्ह, ख़ासि तौर ते हींअर जेको असांजा खाधा आहिनि, जेके जंक फूड आहिनि, जंक फूड इज़ उन एग्ज़ैक्टली। जंक फूड जे करे जेका ख़ासि तौर ते अंडनि जी कैंसर आहे या मैदे जी कैंसर आहे या लबलबे जी कैंसर आहे या पंहिंजो फिफड़नि जी कैंसर आहे, इहा तमामु घणी थी वई आहे, कॉमन थी वई आहे। ऐं इहा अहिड़ी लिकल कैंसर्स आहिनि जो माना इहे जॾहिं बॉडी ते कब्ज़ो करे था वञनि उन खां पोइ डायग्नोस थिए थी, सही ॻाल्हि आहे। तमामु देरि थी चुकी हूंदी आहे सही। उन करे। सो आउं इहो चवंदो आहियां त अहिड़े क़िस्म जा सिम्टम्स तव्हां महसूसु कयो त फ़ौरन जेकॾहिं स्टेज 2 खां स्टेज 3 में हली वियो आहे त का ॻाल्हि कान्हे, इनशा अल्लाह ताला उनजो तमामु घणो फ़ाइदो ॾिसण में ईंदो। इहा शइ हटी करे आहे, इहो बि नंढपण खां मुंहिंजो शौक़ु रहियो आहे त इहे रिसर्च बीमारियुनि ते। मूं त हिकिड़ो जेके हिन ते मुंहिंजो कमु हले पियो, जेके दिलि जे अंदरि जेके आर्टरीज़ जेके ब्लॉक थी हूंदियूं आहिनि, थियनि। त उनजो त ही मार्केट में जेको थूम अदरक हा, सही ॻाल्हि आहे। ॿुधाइनि था, हा हा। इहे सभु शयूं इहे आहिनि पंहिंजी जॻह ते, पर जेको आहे सो उन्हनि जा डोज़ कीअं रखिजनि ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने सां यूटिलाइज़ कजे ऐं कहिड़े टाइम में केतिरे मिक़दार जी दवा मरीज़ खे, छो जो हर मरीज़ जी उमिरि पंहिंजी आहे, मिज़ाज पंहिंजो आहे, हर मरीज़ जो जेका सो पंहिंजी बीमारी जी नोयत जुदा जुदा आहे। त इन ते मुंहिंजो कमु हले पियो, इनशा अल्लाह जल्दी 5-6 महीननि में इन जी बि रिज़ल्ट, इहे बि ट्रायल बेस ते आहे, माण्हुनि खे उहा शइ ॾियां पियो ऐं फ़ाइदा। पर हीअ त माना जेका त मार्केट में असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। तमामु जेको बहितरीनु। माण्हू को हूंदो, जेको ज़रूरतमंद हूंदो, बिल्कुलु असीं हुनखे ॾींदासीं। तमामु बहितरीनु।